एक तरफ़ सॼी दुनिया में तबाही मचाईंदड़ कोरोना वायरस जीअं मुल्क पाकिस्तान ऐं सिंध में भी तमाम परेशान हाल नज़र ईंदड़ गरीब ऐं अबोझ माण्हू कोरोना वायरस जे करे जेके रोज़मर्रा जी ॾियाड़ी ते कमाईंदड़ हुआ उहे घर वेठे लॉकडाउन जे करे तमाम परेशान आहिनि। ॿिए तरफ़ सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत पारां इहे ऐलान कया विया त पुलिस जे तरफ़ां कंहिं बि माण्हू खे आज़ार न अचे, पर उन जो उपचड़ मुबारकपुर पुलिस ऐं SHO मुबारकपुर जे ख़िलाफ़ ॻोठाणा सरापा एहतजाज ॿिणल आहिनि। हुननि पुलिस जे आला ऑफिसरनि खां घुर कई त SHO मुबारकपुर अब्दुल वहाब पिताफ़ी खे हटाए करे को नओं ईमानदार ऑफिसर मुक़ररु कयो वञे जीअं हितां जे इलाइक़े में अमुन क़ाइमु थी सघे ऐं हितां जे आम माण्हू तां आज़ार लही सघे। हुननि सिंध TV सां ॻाल्हाईंदे चयो त मसइलो इहो आहे त जीअं असां शहरी आहियूं ठिकराटे जा, असां इहो ॾिठोसीं त जुआ हले थी, चर्च हले थी पई ऐं तमामु ग़ैरक़ानूनी कम हलनि था पिया। मां जॾहिं ॾिसण जी कोशिशि कई, ख़बर पई त मां अंदरि वञण जी कोशिशि कई त मां ॾिसां त इहा हक़ीक़त छा आहे। ॾिठो हले पई सरेआम। SHO मुबारकपुर खे मां फ़ोन कई, कंहिंखां वठी मोबाइल जो नंबर। मां चयो साईं हे मसइलो आहे, चई मां पुलिस मोकिलियां थो। पुलिस जीअं आई तक़रीब खणी हुननि खे विया हलिया। 2-3 कलाकनि खां पोइ फ़ोन कयईं, चई तूं अचु बाबा निशानदाही कर, माण्हू इहे आहिनि या ॿिया आहिनि। जॾहिं मां निशानदाही करणु वियुमि त उते माण्हू हिकु बि न हुयो। मूंखे जेको आहे त बंदि करे छॾियईं, चई तुंहिंजे ख़िलाफ़ु FIR कई आहे। जेकॾहिं कानून जी मदद करणु या जराइम खे ख़तमु करणु या इन जे लाइ जुर्म आहे त भले कानूनी मुंहिंजे ख़िलाफ़ु कार्रवाई का थिए थी त कई वञे। मां हुनखे इहो ॿुधायो आहे खुलेआम ठिकराठे में सॼे खे ख़बर आहे। हल्फ़ी आहे, भले पुछो वञे SHO खां। SHO चयो तूं केरु थींदो आहे पुछण वारो। मां हुनखे चयुमि मां SSP साहिब ॾे वेंदुमि। SSP साहिब खे चई नॉलेज में आहे, DIG खे नॉलेज में आहे। मां केतिरा चकर आयो आहियां, केतिरा चकर वियो आहियां, तोखे जेको कुझु करिणो आहे करे वठि। मां FIR करे छॾी आहे, FIR में तूं बंदि आहे। जंहिंमें हिन मूंखे इहो ॿुधायो त SP DIG खे नॉलेज में आहे। हे सरेआम आहे, जुआ चर्स आफ़ीम जेको कुझु हलंदो आहे। तूं केरु थींदो आहे ॿुधाइण वारो या एप्लीकेशन ॾियण वारो। मुंहिंजी साईं काई एप्लीकेशन न वरितई, न कार्रवाई कयईं, उल्टो मूंखे बंदि करे छॾियईं। मसालो त इहो आहे जॾहिं अब्दुल वहाब पिताफ़ी अचे थो मुबारकपुर थाणे ते, सरेआम जेको आहे त चोरियूं हलनि थियूं, ॾोह हलनि था, सरेआम जुआ हले थी पई, हर जेको आहे बदअमनी हले थी। जॾहिं बि उनजे ख़िलाफ़ु वञे थो माण्हू एप्लीकेशन खणी या कोई बि फरियादी, त उल्टो उन्हनि खे कार्रवाई करण जे बजाए उन्हनि खे अंदरि कयो। सॼो हिते रहे थो या भताखोरी हे हो सॼो कुझु करे थो, जुआ खाना हलाए थो ऐं इहे जेके आहिनि वेशी थी चोरियूं हलनि थियूं ऐं इहो रहे थो। ऐं जेको इन जे ख़िलाफ़ु कोई बि माना ॻाल्हाए थो या करे थो हुनखे अंदरि करे थो ऐं जेल में विझे थो पियो हुनखे। उनजे ख़िलाफ़ु कोई मां बयानु नथो करणु ॾिए। त मां चए थो सही आहे ऐं बिल्कुलु मां हिते रहंदुमि। तव्हांखे जेको करिणो आहे उहो कयो वञी। कोई बि मुंहिंजे ख़िलाफ़ु ईंदो मां हुनखे अंदरि कंदुमि ऐं मां जेको कमु मूंखे सम्झ में आयो मां उहो कंदुमि। सभु शइ माना जेका आहे मां पाण कंदुमि ऐं IG मां DIG मां सभु कुझु मुंहिंजो ई आहे। तव्हांजो कहिड़ो कमु आहे जो तव्हां कंप्लेंट मुंहिंजे ख़िलाफ़ु कयो था, धमकी ॾिए थो पियो ऐं जुआ हलराए थो। इहे अॾा जेके आहिनि सरेआम हलराए थो। असां शहरी माण्हू आहियूं हितां जा, असांखे इहा ॻाल्हि वणे नथी। हाणे असांजो मुतालबो इहो ई आहे त जेको असांजो छोकिरो हाणे बि वियो हकीम साहिबु उन खे बि अंदरि कयईं ऐं उन जे लाइ माना जेका आहे सॼो कुझु लिखियईं कयईं। चईं त बाबा हे अंदरि आहे, हिन सॼो कुझु कयो आहे, हे मसइलो आहे, हे मसाइल आहे, सॼो हुनखे अंदरि करण लाइ हुन कंप्लेंट लिखाई। कंप्लेंट जे लाइ माना सभु कुझु कयईं, हुनखे अंदरि कयईं। हाणे हुनखे छॾे न पियो, असां हुनखे छॾायो आहे। ऐं इहा जेका ॻाल्हि आहे इहा SHO जेकॾहिं इहो हूंदो त असांजो ठिकराटो मुबारकपुर खे कोई बि तहफ़ुज़ न थींदो फराम। ऐं इहे जुआ ऐं अॾा हलंदा पिया ऐं इहा हर शइ हलंदी पई। इन SHO खे हटायो वञे ऐं इन खे ख़तमु कयो वञे, इन जाइ ते को ॿियो SHO मुक़ररु कयो वञे। एहतजाज कंदड़नि सिंध पुलिस जे आला ऑफिसरनि DIG सखर, एडिशनल IG सखर, SSP सखर खां मुतालबो कयो त हिन राशि SHO खे फौरी तौरु हटाए करे हितां जी आवाम जे लाइ आज़ार ख़तमु कयो वञे। कैमरामैन बासित महर सां गॾु मजीद महर, सिंध TV न्यूज़, ठिकराठो।